बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाह कमा यंबग़ी जलालि वजहि व अज़ीम सुल्तानिहि वस्सलातु वस्सलामु अला हबीबिना मुहम्मदिन व आलिहि। हीअ तअम्मुलात अल-क़ुरआनिया जेको असांजो बरनामो हूंदो आहे सुबुह जो नसीहत के अल्लाह जे कलाम मां हिकिड़ी ॿ आयत आणींदा आहियूं ऐं उन जो तर्जुमो कंदा आहियूं, उन कोशिशि कंदा आहियूं त उनखे सम्झूं। हीउ हिसो आहे 137 हिसो आहे ऐं हीअ आयत जेकी असांखे आहे सूरत नूर जी 15 आयत। ऐं पहिरियां त असीं तअम्मुलात छो था क़ुर जी कयूं, छो जो अल्लाह ताला असांखे क़ुर में जिथे किथे क़ुर में काफ़ी जॻहियुनि ते चए थो अफ़ला यतदब्बरून अल-क़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा। अल्लाह ताला चए थो छो नथा हिन क़ुर खे सम्झनि ऐं हिन जो आयतूं कढनि ऐं हिन जा मोजिज़ा ॾिसनि, जा छा हिननि जे दिलनि ते ताला लॻी विया आहिनि। सो कोशिशि कयूं था जेतिरी अल्लाह ताला असांखे सम्झ ॾिनी आहे। ऐं क़ुर समुंड जी पछाड़ी न हूंदी आहे जीअं ईअं आहे क़ुर असांजो, छो जो असां हिन मां कुझु आयतूं आणियूं था, कोशिशि कयूं था मिंटनि जे अंदरि त सम्झूं। असांखां पोइ जेके ॿिया माण्हू ईंदा या तालिब इल्म ईंदा उहे इन मां वधीक ख़ज़ाना खोलींदा। सो इहो हिकिड़ो अल्लाह जो मोजिज़ो आहे क़ुर। कोशिशि कयूं था पंहिंजी ज़िंदगी में हिन मां जेको फ़ाइदो वठी सघूं त वठूं। हीअ अॼोकी जेकी असांखे आयत आहे 15 आयत सूरत नूर जी, चए थो अल्लाह ताला वइज़ तल्क़ौनहु बिअल्सिनतिकुम वतक़ूलून बिअफ़वाहिकुम मा लैसा लकुम बिही इल्म वतहसबूनहु हय्यिनन वहुव इंदल्लाहि अज़ीम। अल्लाह ताला चए थो हिन खे पहिरियां हीअ आयत जो ॾिसो न, अल्लाह साईं चए थो त तव्हां हिन के गिलाउनि खे ज़बान सां क़बूल था कयो ऐं तल्क़ौनहु बिअल्सिनतिकुम पंहिंजी ज़बान सां क़बूल कयो, वतक़ूलून बिअफ़वाहिकुम खोले वात था ॻाल्हियूं कयो, मा लैसा लकुम बिही इल्म जंहिं शइ जी तव्हांखे पक नाहे, ख़बर पकी नाहे। मा लैसा लकुम बिही इल्म वतहसबूनहु हय्यिनन ऐं तव्हां सम्झो था त सवली ॻाल्हि आहे। वहुव इंदल्लाहि अज़ीम इहा शइ अज़ीम आहे अल्लाह वटि। इहा आयतूं हितां शुरू थींदियूं इन सूरत नूर में, काफ़ी आयतूं जेके नबी करीम जी घरवारी उम्मुल मोमिनीन आयशा जी बराअत में उन जे पाकाईअ में आहिनि। अल्लाह ताला क़ुर में हिन जी पाकाई 7 आसमाननि जे मथां कई, छो जो गिला कया आहिनि मदीने में काफ़िर ना मुनाफ़िक़ जेके हा उन्हनि, ऐं उन में काफ़ी सहाबी बि उन में शरीक थी विया जंहिंखे अणख़बर हुआ ऐं इन में गिला में शामिल थी विया ऐं उन्हनि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोड़ाया या इहे उनखे तौबा क़बूल कई पोइ। सो उन्हनि मां हसन बिन साबित हो सहाबी, उहो बि उन्हनि में अची वियो। ऐं काफ़ी अबू बकर सिद्दीक़ जा माइट जेके हा त मिस्ताह उहो बि ईअं उन में शामिल थी वियो। जेके माण्हू ॻाल्हियूं कंदा वेहंदा हुआ त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सफ़र मां अचे पियो त पोइ हिकिड़ो वाक़ियो वॾो आहे पर असीं मुख़्तसर करे चऊं था त हिकिड़ी गिला हली उम्मुल मोमिनीन आयशा ते, त असांजी उम्मुल मोमिनीन आयशा कंहिंसां ॻाल्हाए थी ॿिए हिकिड़े सहाबी सां, उहो सहाबी बि सफ़ा भलो आहे, दीनदार नेक आहे ऐं उन में को शक बि कंहिंजो न आहे। ऐं गिला हलाया आहिनि मुनाफ़िक़नि त इन सां औज़ु बिल्लाह यानी कुझु ग़लति ॻाल्हाए थी या कीअं, त इहा गिला हली वई। नबी करीम खे ॾाढी तकलीफ़ आई। उम्मुल मोमिनीन आयशा खे महीनो पंहिंजे माइटनि में छॾे आयो। पोइ जेॾीमहिल सूरत नूर जूं आयतूं नाज़िल थियूं त इहा आसमान जे मथां अल्लाह ताला उम्मुल मोमिनीन असांजी उन जी सफ़ाई ऐं उन जी पाकाई इज़हार कई। इहो हिकिड़ो वॾो इम्तिहान हो असांजे नबी करीम खे ऐं इहो हिकिड़ो दलील हो बशरीयत ते त इंसान आहे, असां वांगुरु आहे, उनखे बि तकलीफ़ थिए थी, छो जो नबी करीम महीनो खनि पंहिंजे घरवारी जे बारे में ॻाल्हियूं ॿुधे पियो ऐं उनखे वॾी तकलीफ़ पई थिए ऐं हुन खां पुछे पियो मशवरो छा कयां। त सभिनि चयुसि त असांखे जेके सहाबी मोमिन हा जा जेके औरतूं नबी करीम जूं माइट उन्हनि सभिनि चयो त असां आयशा खे कॾहिं ग़लति शइ ते न ॾिठो ऐं पाक आहे तुंहिंजी घरवारी, पर नबी करीम ॿाहिरि निकिरे पियो त हुनखे वॾी तकलीफ़ पई थिए। पोइ अल्लाह ताला इहे सूरत जूं आयतूं नाज़िल कयूं त हिते अल्लाह साईं हिते चए थो तल्क़ौनहु बिअल्सिनतिकुम, तव्हां ॾिसो न इंसान अगरि ॻाल्हि ॿुधंदो आहे त कन सां ॿुधंदो, पर अल्लाह साईं हिते चए थो त तव्हां गिला ॿुधो था पंहिंजी ज़बान सां, यानी एतिरे क़दुरु तव्हां तयारु हो मुनाफ़िक़ो त जेके ॻाल्हि थिए बि थी त तव्हां उहा कननि ते पहुचणी कोन था जो तव्हां ज़बान खां वठी शुरू करे वरी पंहिंजे खोले वा त ॻाल्हियूं ॿियनि खे था ॿुधायो। इहो ॾिसो न हिते तल्क़ौनहु बिअल्सिनतिकुम, यानी ॻाल्हि का ॻाल्हि थींदी आहे अॻियां साम्हूं त माण्हू कन सां ॿुधंदो आहे, पर अल्लाह साईं हिते चए थो त तव्हां जेकी ॻाल्हि ॿुधो था ज़बान सां ॿुधो था ऐं वरी जल्दी वात खोले ॿियूं ॻाल्हियूं तव्हां उन से मिलाए जुलाए ॻाल्हियूं वधाए कयो था ऐं तव्हां सम्झो था असीं मिड़ई कचहरी था कयूं या भोग था कयूं, त इहा ॻाल्हि तव्हां पंहिंजे पाण में थोरी यानी नॉर्मल ॻाल्हि था सम्झो। वतहसबूनहु हय्यिनन
ऐं तव्हां सम्झो था त नरम नरम ॻाल्हि आहे, का ॻाल्हि कान्हे, पर उहो चए थो वहुव इंदल्लाहि अज़ीम, अलाह वटि त हीअ अज़ीम शइ आहे। तव्हां कंहिंजी गिला था कयो, कंहिंजी ॻाल्हि था कयो, उम्मुल मुमिनीन जी आयशा जी था कयो, अबू बकर जी धीउ जी ॻाल्हि था कयो, सईद अल कौनैन जी घरवारी जी ॻाल्हि था कयो, त नबी करीम ॾाढो परेशान थियो ऐं सहाबिन खे चवंदो हो त मूंखे मुंहिंजा उम्मती मूंखे पंहिंजे पंहिंजी घरवारी में मूंखे गिला था कनि ऐं मूं ते गिला था कनि। इहो हिकिड़ो वॾो इम्तिहान हो, महीनो खनि नबी करीम ते ॾाढी तकलीफ़ हुई ऐं सहाबिन खां मशवरो कंदो पियो हुते त छा कयां छा कयां, पुछईं सभिनि चयसि तुंहिंजी घरवारी पाक आहे, साफ़ आहे ऐं अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, पर माण्हुनि जो मुनाफ़िक़नि जूं ॻाल्हियूं ॿुधे पियो। त इहा पोइ जेॾीमहिल सूरत नाज़िल थी त नबी करीम वियो उम्मुल मोमिन आयशा ॾे, अबू बकर ॾे ऐं उनजे घर ॾे, त उनखे मोटाइण जे लाइ त आयशा सफ़ा काढ़जी वई नबी करीम ते ऐं चई त तो नबी करीम ते कावड़ उनजी ठहे बि पई त तो मूं ते कावड़ कई ऐं मूं ते शक कयो, पर मूंखे अलाह आसमान जे मथां मूंखे पाक कयो आहे। ऐं ॾिसो ओॾीमहिल बि उम्मुल मोमिन आयशा अलाह सां केतिरो जुड़ियल हुई। तंहिंजे करे हुन जेॾीमहिल आयसि घर, अञा आहे तूं नाज़िल कोन थियूं त वेठो त उनखे उम्मुल मोमिन आयशा खे चई या आयशा इन कुंती अलममती बिदम्बिन फस्तग़फिरिल्लाह, या आयशा जे तो ॾोह कयो को हुजे हा त अलाह खां माफ़ी वठ। त हुन रोई ॾिनो उम्मुल मोमिन आयशा त मां किथे ही पोइ उते उनखे इहा आयत पढ़ी इन्नमा अश्कू बसी व हुज़्नी इलल्लाह। त उम्मुल मोमिन आयशा चए थी त मूंखे इहा आयत जेकी यादि आई जॾहिं याक़ूब पंहिंजे यूसुफ पंहिंजे पुट ते दुख मां रोई अखियूं जो नूर ख़तमु करे छॾी। त आयशा चए थी त मूंखे त याक़ूब जो नालो बि विसरी वियो, पर चयुमि त नबी जेको अलाह जो हो, बुज़ुर्ग हो, जंहिं महिल चयो उन त इन्नमा अश्कू बसी व हुज़्नी इलल्लाह, मां पंहिंजे दुख ऐं ॾुख अलाह खे शिकायत कंदसि, तोखे कान थी चवां जो तूं नबी करीम चयसि त जे तो ॾोह कयो हुजे या गुनाह कयो हुजे त तूं अलाह खां माफ़ी घुर। त उहा जो इहा रोई ऐं इहा आयत पढ़ी त अलाह ताला जिब्रील मोकिलियो सूरत नूर जी, उन में उम्मुल मोमिन आयशा जी पाकाई ऐं सफ़ाई। त पोइ नबी करीम हू साहब अबू बकर ऐं उनजी घरवारी ऐं उम्मुल मोमिन आयशा ॾिठो त नबी ते वही आयो, छो जेॾीमहिल वही जिब्रील ईंदो हो त नबी करीम सुम्ही पवंदो हो या वेठो हूंदो हो त पघिरजी वेंदो हो ऐं आवाज़ु ॿुधिबो हो जीअं माखी जा भुणा हूंदा आहिनि, अहिड़ो जीअं आवाज़ु कंदा आहिनि त अहिड़ो आवाज़ु थींदो हो। त साहब खे ख़बर पइजी वई त नबी करीम ते वही आयो आहे। पोइ जंहिंमहिल आयो वही त इहा सूरतूं जे नाज़िल थियूं त इहा इतलक़ौनहु बिअल्सिनतिकुम व तक़ूलून बिअफ़वाहिकुम, इहा शुरू थी त तव्हां इहा गिला छो था कयो, अलाह वटि हीअ पाक आहे ऐं हीअ तव्हांजो गिला जो हिसाबु थींदो ऐं तव्हां सम्झो इन ॻाल्हि खे त इहा तव्हां सवली ॻाल्हि कोन था कयो। यानी काफ़ी हिन जी के उलमा चवनि था 60 आयतूं खनि आहिनि इन जे बारे में उम्मुल मोमिन आयशा जे में, त हिन जे क़यामत ताईं इहा आयतूं पढ़बियूं ऐं उनजी सफ़ाई आहे। पर हींअर अॼोकल्ह बि अहिड़ा माण्हू पलीत आहिनि जेके उम्मुल मोमिन आयशा जी गिला कनि था ऐं गारियूं था ॾियनि, घटि वधि था ॻाल्हाइनि, अलाह साईं हुननि खे बि हिदायत ॾिए। पर इहा हिकिड़ी जेके न वॾो वाक़ियो थियो, वॾो नबी करीम जी ज़िंदगी में ॾुख हो, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओॾीमहिल पंहिंजे आयशा खे चई त अबशिरी या आयशा फ़क़त बर्रअकी अल्लाह मिन फ़ौक़ि 7 समावात, ओ आयशा बिशारत अथई 7 आसमाननि जे मथां तुंहिंजी पाकाई अची वई ऐं तुंहिंजी तस्दीक अची वई। त नबी करीम ॾे आयशा ॾिसी ऐं कावड़ सां चई त अलाह मूंखे मञो ऐं अलाह मूंखे पाक कयो, तुंहिंजे दिलि में त अलाह छा हुई, यानी अहिड़ी कावड़ हुअसि पंहिंजे मुड़ुस ते असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बहरहाल पोइ उम्मुल मोमिन आयशा आलिमा ही ऐं कहिड़े दीन जे घर मां निकिती हुई, पोइ नबी करीम सां मोटी वई घर ऐं इहा ॻाल्हि थी। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुनाफ़िक़नि ते आयतूं पढ़ियूं, सहाबिन ते बि आयतूं पढ़ियूं। पोइ जेके सहाबी जेके मोमिन हा नबी करीम ॾे आया त असीं तौबा था कयूं, तौबा ताइब था थियूं, असीं इन ॻाल्हि में शरीक थियासीं। ॻाल्हियूं थियनि पियूं जिते किथे त हू वरी खणी वरी ॿिए पासे पिया ॿुधाइनि ॻाल्हियूं। त इहा हिकिड़ो अॼोकल्ह इहो हिकिड़ो असांजे लाइ दर्स हूंदो त अॼोकल्ह ॾिसो था न को मौलवी का ग़लति कमु कंदो, सॼी दुनिया ॻाल्हाईंदी, भाई हेॾी सारी ॾाढी वारो, हिन फ़िरके वारो, हीअ ॾिसो छा कयईं, बुराई कयईं, पुछड़ाई कयईं, पैसा खाधईं, हीअं कयईं। हाणे सॼी दुनिया बि थी खाए त उहो ठहियो, पर जेको हिकिड़ो ॾाढी वारो को ग़लती कंदो न त पोइ उहा उन ते चढ़ी वेंदा। छाजे लाइ? छो जो हू सम्झनि था त हीअ दीन वारो माण्हू आहे ऐं हीअ पाक माण्हू आहे, इनखे न इहो कमु न करणु खपे। ऐं इहो जे करे थो चवंदा त उस्ताद जी ग़लती
त 10 ग़लतियुनि जे हिसाब में हूंदो आहे, पर अॼुकल्ह त हज़ारनि ग़लतियुनि खां वधाए था छॾनि। त को दीनदार माण्हू को ग़लती करे थो, उहो कोन था सम्झनि त हीअ बि इंसानु आहे, हिन खे बि शहवत आहे, हिन खे बि शैतान आहे, ऐं इहो हिन खां ग़लती बि थी सघे थी। पंहिंजे क़ौमनि में सोट हूंदुसि मारोट हूंदुसि, या पाण ग़लतियूं कंदा राति ॾींहं त उन ॾे ॾिसंदा ई कोन्हनि। हिते अरब में मिसाल हूंदो आहे, चवंदा त कखु पंहिंजे अखि में कखु ॿिए जे अखि में ॾिसण में अचे थो ऐं बुंड पंहिंजे अखि में ॾिसण में कोन थो अचे। सो इहो आहे हाल माण्हुनि जो, ऐं असां क़ुर मां सिखूं था। अलाह साईं हिते असांखे सबक़ थो ॾिए थो त इतलक़ूनहु बिअल्सिनतिकुम वतक़ूलून बिअफ़वाहिकुम मा लैस लकुम बिही इल्म वतहसबूनहु हय्यनन वहुव इंदल्लाहि अज़ीम। तव्हां सम्झो पंहिंजे ज़बान सां वठो था इन ॻाल्हियुनि खे, ऐं वात खोले वरी वधीक ॻाल्हियूं मथे अॻिते फैलायो था, ऐं इहा शइ तव्हां सम्झो था त सवली आहे, न पर हीअ अलाह वटि त वॾी अज़ीम आहे। ऐं ख़्यालु रखो गिलाउनि खे अॻिते माण्हू न हलाए, जिथे बि हुजे उनखे चुप करे ख़तमु करे छॾे, ऐं उन जी जॻह ते सुठी ॻाल्हि खोले त माण्हू उन ॻाल्हि खे मटाइनि ऐं इन शइ खे न वधाइनि न। छो जो गिला हिकिड़ी किनी शइ आहे। अलाह ताला क़ुर में असांखे झले थो, चए थो त केरु न किनो गोश्त खाईंदो त तव्हां उनखे झलींदो, पर केरु न इंसान मुअल माण्हू ऐं बदबू जान में थी वञेसि, धप करे वञे त उन मां ई केरु ॿूटी पटे खाए त तव्हां उनखे छा चवंदो त हीउ चरियो आहे या छा चवंदो। गिला इहा शइ अहिड़ी किनी आहे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त इन शइ खां असांखे बचाए। हिते असांखे किसो यादि थो अचे, अबू सुलेमान दारानी वॾो आबिद ज़ाहिद आलिम हो, हिकिड़ो तहज्जुद पढ़ंदे पढ़ंदे ॾींहं जो इल्मु पढ़ाईंदा हुआ ऐं राति जो तहज्जुद पढ़ंदा हुआ। त हिकिड़ो दफ़ो उहो लिखे थो क़ुस्से में, उनजो दोस्त उन जी ॻाल्हि लिखे थो, क़ाल अहमद इब्न अबिल अल हवारी बैनमा अना साजिद इज़ ज़हब बि अन्नौम। इहो चए थो त मां राति जो तहज्जुद में हुउसि पर निंड अची वई, त ॾिठुमि त हिकिड़ी जन्नत मां हूर लही आई आहे ऐं अचे मूंखे पेर सां यानी उथारी, चई त मुंहिंजा प्यारा तूं सुम्ही थो ऐं मलाइका बि था लिखनि, जेके तहज्जुद पढ़नि बि था माण्हू, ऐं उहे तहज्जुद वारनि जा उन्हनि जा सवाब बि था लिखजनि, तूं सजदे में तोखे निंड अची वई ऐं कोशिशि कर त उथ उनखे उथारी, हीउ थकल हो ॾाढो। त अबू सुलेमान दारानी चए त उनखे चए पई त ॼाण हाणे असांजा मिलणो थियो, उथी मुंहिंजा प्यारा, उथी तुंहिंजी अखि पंहिंजी खुले त मलाइक बि थो ॾिसे ऐं लिखे बि थो, ऐं एतिरा साल मां तुंहिंजी जन्नत में इंतज़ार बि थी कयां, ऐं हीउ टाइम अचे वेझो थियो आहे, असीं हाणे तूं असां ॾे ईंदे। त अबू सुलेमान दारानी उथियो जल्दी निंड मां ऐं चए पियो त पघिरजी वियुसि, निमाज़ पढ़ियमि जल्दी, ऐं उन जो ॻाल्हाइणु मुंहिंजे कन में मुंहिंजे दिलि में लज़त हुन जेतिरी मूंखे आहे ओॾीमहिल ई हींअर ताईं बि आहे। त तंहिंजे करे ॾिसो इहे ताबई हा जेके इल्मु ऐं अमल गॾु कंदा हुआ, त हुननि खे जन्नत जूं हुरूं बि ॾिसण में ईंदियूं, उन्हनि खे बिशारत बि मिलंदी हुई। त असां सोचूं अॼुकल्ह असीं छा था ॾिसूं, कहिड़ो अमल था कयूं, ऐं असांजा ख़्वाब हुननि जा ख़्वाब ॾिसूं। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। जे सच चयो अथऊं त ऐं हक़ु चऊं था त अलाह जे तरफ़ां आहे, ऐं जे ग़लति आहे त पोइ मूं मां आहे ऐं शैतान मां। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। हाज़ा वल्लाहु अअलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।